नाज़रीन अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ तूफ़ानी बरसात गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। सखर खैरपुर कोटड़ी जीअं ॿियनि शहरनि में तूफ़ान सां गॾु बरसात जारी आहे। ठरी मीरवा फैज़गंज बोज़दार वॾा खिरड़ा ऐं ॿियनि शहरनि में तेज़ बरसात जारी आहे। तूफ़ानी बरसात शुरू थींदे ई मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली बंदि थी वई आहे। नाज़रीन अवां खे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ तूफ़ानी बरसात गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। सखर खैरपुर कोटड़ी जीअं ॿियनि शहरनि में तूफ़ान सां गॾु बरसात जारी है। ठरी मीरवा फैज़गंज बोज़दार वॾा खिरड़ा ऐं ॿियनि शहरनि में तेज़ बरसात जारी है। तूफ़ानी बरसात शुरू थींदे ई मुख़्तलिफ़ शहरनि में बिजली बंदि थी वई है। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।